शहदादपुर मां मुबैना अगवा थींदड़ 3 छोकरियुनि समेत संदुन हिकु सोट खे कराची जे नूरजहां थाणे जी हद में क़ाइम शेल्टर होम मां बाज़ियाब कराए सांगड़ पुलिस जे 2 DSPनि जी अॻुवाणी में फुल प्रूफ सिक्योरिटी अंदर अदालत में पेश कयो वियो। पुलिस मूजिब मुबैना अगवा थींदड़नि खे बाज़ियाब कराए अदालत में पेश कयो आहे। वधीक अदालत जे हुकुम ते अमल कयो वेंदो। अदालत अंदर 3 छोकरियुनि समेत संदुन हिकु सोट खां कलम 164 तहत बयान वरितो वियो, जॾहिं त ख़ानगी स्कूल जे उस्ताद फरहान ख़ासकेली ऐं ज़ुल्फ़कार ख़ासकेली खे पिणु अदालत में पेश कयो वियो आहे। मसू बुरगड़ी में मटियारी वासण मसमात खैरा मजीदाणू पंहिंजी शादीशुदा धीअ ते थियल तशद्दुद ख़िलाफ़ प्रेस क्लब मसू बुरगड़ी पहुची वई। उन मौके ते मसमात खैरा मजीदाणू मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो नाठी हसन मजीदाणू संदुसि घरवारी मुंहिंजी धीअ साजदा मथां तशद्दुद करे खेसि सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। मुंहिंजी धीअ उमीद सां हुई, संदुसि पेट में लत लॻण सबबि संदुसि हमल ज़ाया थी वियो आहे। ज़हर सॼे जिस्म अंदरि फैलिजी रहियो आहे। साजदा जो इलाज सिविल अस्पताल हैदराबाद में हलंदड़ आहे। नाठीअ ख़िलाफ़ मटियारी अदालत में दरख़्वास्त पिणु दाख़िल आहे। उन मुतालबो कयो त इख्तियारी मामले जो नोटिस वठनि। ठारू शाह में मोटरसाइकिल फुर कंदड़ फोरू शहरिन जे वर चढ़ी वियो। शहरिन खेसि कुटको ॾेई पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस फुर थियल मोटरसाइकिल ऐं फोरू खे ठारू शाह थाणे ते मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब नौशेरो फेरोज़ लिंक रोड ते 3 फोरू आकिब अली लाड़क खां मोटरसाइकिल फुर करे फरार थिया त शहरिन खे पकड़े वरितो। हिकु फोरू शहरिन जी मदद सां गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त ॿिया फोरू फरार थी विया आहिनि। जल्द फरार थियल फोरुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। कंबर जे ॻोठ ॿूहड़ जे रहवासियुनि पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मुज़ाहिरे जे अॻुवान मोहम्मद पठान चांडियो ऐं ॿियनि चयो त 6 ॾींहं अॻु ड्रग थाणे जी पुलिस पुट अब्दुल जब्बार चांडियो खे घर मां गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। पुट जी बाज़ियाबी लाइ SHO लखें रुपयनि जी रिश्वत जी घुर करे रहियो आहे। रिश्वत न ॾियण जी सूरत में फुल फ्राई करण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। हुननि IG सिंध ऐं DIG लाड़काणू खां मुतालबो कयो त पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। नौशेरो फेरोज़ में क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ जसकम नवाब शाह जे अॻुवाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते जसकम नवाब शाह जे अॻुवान अली रज़ा ख़ासकेली गुल डायरी समेत ॿियनि चयो त जसकम ज़िले नौशेरो फेरोज़ जे चीफ ऑर्गेनाइज़र फैसल मस्तोई, अज़ीज़ बंगवाड़ ऐं मेहरान मीराणी खे पुलिस एहलकारनि खंभे गुम कयो आहे। खेनि खंभे गुम करण वारो अमल गैर अख़लाक़ी ऐं गैर सियासी आहे। उन्हनि मुतालबो कयो त इंसानी हक़नि वारा इदारा सिंध ऐं सिंधी क़ौम सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ नोटिस वठनि। कंबर ऐं ठकराटू में मास्तरी जी नौकरी लाइ IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उम्मीदवारनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुज़ाहिरे जे अॻुवान निज़ामुद्दीन काज़ी, परवेज़ मंगी, अब्दुल गफ़ार मुग़ेरी, मुख़्तियार बिरोई समेत ॿियनि चयो त साल 2021 में प्राइमरी स्कूल टीचर जी नौकरी लाइ IBA टेस्ट पास कई, पर हिन वक़्त ताईं ऑफर आर्डर जारी नाहिनि थिया। ऑफर आर्डर न मिलण सबबि नौकरी जी उमिरि ख़तम थींदी वञे। उन्हनि वज़ीर तालीम ऐं मक़ामी नुमाइंदनि खां मुतालबो कयो SRT पॉलिसी मुताबिक़ ऑफर आर्डर जारी कया वञनि।